अस्सलाम वालेकुम GM रापुर FM 94 न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहत हुसैन हिसबाणी। सूबेदारो में मज़र नेमत अली मंगणेजर जी रिपोर्ट मुजब सूबेदारो विंग स्टाफ लॻ ॻोठ अली हसन सियाल जे रहवासी पहुंचो वापारी अल ॾिनो वलद कमाल खान सियाल गुज़िरियल 10 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम वारसन पारां अगवा जो शक। एहतजाज उन सिलसिले में गुलशेर सियाल अब्दुल लतीफ़ ख़ालिद साजिद दिलशेर सियाल कमाल खान मेहताब खान आकिब खान शाहिद मोहम्मद शरीफ सियाल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि जे अॻियां दाहींदे चयो त अला ॾिनो सियाल पहुंचो वापारी आहे ऐं वापार सांगे घर खां 2-3 ॾींहं निकिरी वेंदो हो ऐं हू 2-3 ॾींहनि खां पोइ वापसि घर मोटी ईंदो हो, पर गुज़िरियल 10 ॾींहं अॻु हू वापार सांगे घरां निकिरी वियो हो, जेको 10 ॾींहं गुज़रण बावजूद घर वापसि नाहे अची सघियो, न ई को राब्तो कयो आहे, जंहिं सबब संदसि अमड़ वञी ऐं मासूम ॿारड़ा सख़्तु परेशान आहिनि ऐं असांखे शक आहे त अला ॾिने जा माण्हुनि ॾे पैसा हुआ ऐं कुझु माण्हुनि जा अला ॾिने ॾे पैसा हुया। शक आहे त कंहिं खेस खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। हिननि SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त अला ॾिने जी बाज़ियाबी लाइ जोगा क़दम खणी बाज़ियाब कराए ॾिनो वञे।